अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द कान लिसबइन फ़ी मस्कनिहिम आयतुन जन्नतानि अन यमीनिन व शिमाल कुलू मिर रिज़्क़ि रब्बिकुम वश्कुरू लहु बल्दतुन तय्यिबतुन व रब्बुन गफ़ूर इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह पाक जा लख एहसान जंहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त सुभाणे जी नमाज़ जमात सां पढ़ण जी तौफ़ीक़ ॾिनी। दुआ आहे रब साईं क़बूल करण फरमाए, पंहिंजे रज़ा जो सबब बणाइण फरमाए। जिन नमाज़ न पढ़ी आहे अल्लाह पाक उन मर्दनि औरतुनि खे नमाज़ 5 वक़्त पढ़ण जी तौफ़ीक़ ॾे। इन आयत शरीफ़ जे अंदरि अल्लाह तबारक व तआला एक कौम जो ज़िक्र करण फरमायो। इन सूरत जो नालो सबा है। वह सबा कौम हुई जंहिंखे अल्लाह पाक दुनिया जे नेमतुनि सां नवाज़न फरमायो। फरमाए लक़द कान लिसबइन फ़ी मस्कनिहिम आयतुन, बेशक सबा जे कौम लाइ संदन देश में निशानी हुई। जन्नतान अन यमीनी व शिमाल, ॿ बाग़ सजे ऐं खॿे पासे खां हा। कुलू मिर रिज़्क़ि रब्बिकुम वश्कुरू लहु, चयो वयनि त पंहिंजे पालनहार जे रिज़्क़ मां खाओ ऐं संदसि शुक्रानो करियो। बल्दतुन तय्यिबतुन व रब्बुन गफ़ूर, शहर सुठो आहे ऐं पालनहार बख़्शणहार आहे। अल्लाह पाक पंहिंजे बाननि सां महिरबानी करण फरमायूं आहे जो इंसान शुक्र करे, कंहिं नेमत खे लाहिण जी कोशिश करे त उनजो हक़ अदा नथो करे सघे। बस पोइ अल्हम्दुलिल्लाह जा अल्फाज़ हिन उम्मत खे सेखारिया विया। इहो उनजो ज़बानी शुक्र आहे। बाक़ी बदनी शुक्र ॿुधायो वियो त 5 वक़्त नमाज़ पढ़णी आहे, रमज़ान मुबारक जा रोज़ा रखणा आहिनि। माली शुक्र इहो आहे त जेकी अल्लाह पाक ॾिनो आहे उहो खाइजे, घर वारनि खे खाराइजे, ओड़े पाड़े खे खाराइजे, ग़रीबनि मिस्कीननि खे ॾिजे। ज़बान सां अल्हम्दुलिल्लाह चइजे। ईअं न पाण खाए न ॿियनि खे खाराए, छड़ो पैसो कमाइण। इहो काफ़िरनि जी रवश हुई, छड़ो कमाइण कमाइण। मुस्लमान जे मथां अल्लाह पाक हुकूक रखण फरमाया, जान ते भी माल ते भी। अल्लाह तबारक व तआला फरमायो तव्हांखे 2 बाग़ आहिनि, सजे भी खॿे भी।
इहा वॾी मुंहिंजी नेमत आहे। बाग़ जंहिं इलाइक़े में आहिनि, जंहिं वटि न आहिनि त क़दुरु उन्हनि खे आहे। खोड़ चङा भला सरमाएदार जेके उते पाण मज़दूर वहाईंदा आहिनि कम ते, पर खजनि जे मौसूम में उहे पाण हिते अची करे मज़दूरी कंदा आहिनि, सिर्फ़ु इन जे लाइ त खारकूं खाई अचूं, चकर ॾेई अचूं। शौक़ में बुख उन्हनि खे न हूंदी आहे। त बाग़ हिकु अहिड़ी नेमत आहे, ख़ासि करे खारक जो वणु, जन्नती वणु सॾियो वियो आहे। इंसान जे बचियल मिटीअ मां, ॾाॾे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम मां जेको ख़मीरो बचियो, उन मां इहा खजी तयारु थी आहे। जेके इंसान में सिफ़तूं आहिनि उहे खजीअ में बि। पाण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खजीअ खे दुआ कई आहे। खजीअ खे दुआ ॾियणो, खजीअ वारनि खे दुआ। पोइ हाणे जेको इन बाग़नि जो सही नमूने सां हक़ अदा कंदो, अल्लाह पाक उन्हनि जी हिफ़ाज़त फरमाईंदो। आहे असुल में हक़ अदायगी। पहिरियों जान जी हक़ अदायगी करणी आहे, उन खां बाद जेको अल्लाह पाक रिज़्क़ हलाल ॾिनो आहे, उन जी हक़ अदायगी करणी आहे। बाग़नि जूं ॿ डिघियूं कतारूं साॼे ऐं खॿे केतिरनि ई मेलनि ताईं हलियूं वयूं। जेकॾहिं सम्झनि हा त अल्लाह जे रहमत ऐं कुदरत जी उहा ई निशानी ईमान आणणु शुक्रगुज़ार बणण जे लाइ काफ़ी हुई। ॼण त उहा निशानी ज़बानी हाल सां चई उनखे सम्झाए रही हुई त पंहिंजे रब जे ॾिनल नेमतुनि मां फ़ाइदो वठंदड़ बणिजो ऐं उन ई मुनइम हक़ीक़ी अल्लाह ताला जो शुक्र अदा करियो। कुफुर ऐं नाफ़रमानी इख्तियार करे नाशुक्री न कयो। ऐं उन्हनि ॾे 13 नबी सॻोरा उन ई क़ौम ॾांहुं मोकिलिया विया, इन सबा क़ौम जे तरफ़। सबा क़ौम जाइनि अदावतुनि जो हिकिड़े अलाह वारे बयानु कंदे लिखे थो त उन ई अदावत इमारतुनि जे सिलसिले में हिकिड़ी शइ पाणीअ जो बंदि हो। ॿियूं त जायूं ठाहियूं, पर हे जबलनि में पाणी टिकंदो न आहे। बसि मींहुं वसियो या जेको चश्मो हलियो उहो हली हली ज़ाया थी वेंदो। पोइ हिननि उते बंद ठाहिया, जिते ढोरा हुआ या जिते ॿ जबल हुया, पोइ होॾों बि बंदि ॾिनऊं, होॾों बि बंदि ॾिनऊं। जेको पाणी जमा थियो, पोइ ज़रूरत आहार उतां पाणी पंहिंजे पोखनि खे, बाग़नि खे पीआरींदा हुआ। जंहिंखे हिजाज़ मुक़द्दस जा अरब सद ऐं यमन जा अरब अरिम चवंदा आहिनि। अरब जे मुल्क में को दाइमी दरियाव न आहे। पाणी जबलनि खां वही रेगिस्ताननि इलाइक़नि में सुकी ऐं ज़ाया थी वेंदो, पोख ऐं आबादी जे कम न ईंदो। इन क़ौम सबा मुख़्तलिफ़ मुनासिब मौक़नि ते जबलनि, ढोरनि, खॾुनि जे विच में वॾा वॾा बंद ॿधी छॾिया, तां त इहो पाणी रुकिजी पवे, ज़रूरत जे वक़्त में पोख जे कमु अचे। सबा जी हुकूमत ऐं बादशाही उन ई क़िस्म जा सवें बंद हुआ जिन उन्हनि बंद ॿधाया। उन्हनि में सभिनी खां वधीक मशहूरु सद डैम मारिब हो, जेको उन्हनि जो दारुल हुकूमत मारिब में हो।
मारिब शहर जे ॾखिण में साॼे खाॿे ॿ जबल आहिनि जिन जो नालो कोह अबलक आहे। क़ौम सबा वारनि उन ॿिनि जबलनि जे विच में अटिकल 800 में मारिब बंद यानी डेम जी अदावत कई। उहो बंदि अटिकल 150 फुट डिघो ऐं 50 फुट मोकिरो। इहा हिकिड़ी भित एॾी हुई 50 फुट जी। उन जो घणो हिसो त हाणे ड्रथल आहे, तॾहिं बि 1/3 भित जी अञा बि बाक़ी आहे। पर जॾहिं उन्हनि अल्लाह पाक उन्हनि खे एॾियूं नेमतूं ॾिनियूं, इहो बि अकुल ॾिननि त उन्हनि पाणी जमा पियो। पर जॾहिं उन्हनि हुदूद ख़ुदाबंदीअ जी भञकड़ी कई, शुक्र न कयो, त पोइ उन्हनि जी जेका ख़ुशहाली हुई उहा बदहालीअ में मटिजी वई। त अल्लाह पाक अहिड़ा वाक़िया ज़िक्र करे क़यामत ताईं ईंदड़ उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बरदार करणु फरमायो त नेमतुनि जो शुक्र कयो। पहिरियों शुक्र ईमान आहे, ईमान आणण खां बाद में अमल सालियो आहे। पोइ जिन क़ौमुनि ईमान आंदो, चङा कम कयूं, वक़्त जे नबीअ जो चयो मञूं, अल्लाह पाक उन्हनि खे कामयाब करणु फरमायो। जिन नाफ़रमानी कई उहे दुनिया में तबाह बर्बाद थी विया। त ज़रूरत इन शइ जी आहे त अल्लाह पाक जे ॾिनल नेमतुनि जो शुक्र कजे ऐं फर्मा बरदारीअ में ज़िंदगी गुज़ारिजे। चालीह 50 साल उमिरि गुज़री वई मुस्लमान जी, निमाज़ सिखी न सघियो, क़ुरान जी सही नमूने सां तिलावत न सिखी सघियो, बाक़ी दुनिया जे कमनि में माहिर, ॻाल्हाइण में वेहंदो, कंहिंखे जॻह न ॾींदो ॻाल्हाइण जी। बाक़ी जेकॾहिं मुस्लमान पोइ ते आहे त दीन जे कमनि में पोइ ते आहे। पोइ दीन खे छॾण जे करे इहे तकलीफ़ा मुसीबतूं अल्लाह पाक रहम करणु फरमाए। जॾहिं हुदूद ख़ुदाबंदीअ जी नाफ़रमानी थींदी आहे, कोई मनो करण वारो न हूंदो, हर हिकु माण्हू चए पाण ॼाणे, त पोइ गुनाह वधंदा वेंदा। जॾहिं गुनाह वधंदा त पोइ अज़ाब बि वधंदो। पोइ सुकनि जे आवाज़ में सावा बि सड़ंदा। हदीस पाक जे शरह में त नेकनि सालिहनि जे करे अल्लाह पाक बुरनि तां अज़ाब टारे छॾींदो आहे। जीअं क़ुरान पाक पढ़ण जे करे 40 साल अज़ाब टरी वञे। निमाज़ जेके बि पढ़नि था, उन जे निमाज़ पढ़ण जे करे अल्लाह पाक बाक़ी बेनिमाज़नि जे मथां बि रहम कंदो आहे। ज़कात थोरा ई ॾींदा आहिनि, पर अल्लाह पाक उन्हनि जे करे बाक़ियुनि जे मथां बि रहम कंदो आहे। पर जॾहिं हिन ज़मीन जे मथां भञकड़ी थींदी आहे हुदूद ख़ुदाबंदीअ जी, पोइ रब खां को पुछण वारो कोन्हे। पोइ उन बदबख़्तनि जे बदबख़्तीअ जे करे, गुनाहगारनि जे गुनाहनि कसरत करण जे करे, पोइ सालिहनि जे मथां बि तकलीफ़ अची वेंदी।
पोइ जेको जहिड़े हाल में मरंदो क़यामत जे ॾींहुं अलाह पाक उनखे ओड़े नमूने सां उथारण फरमाईंदो। जेकॾहिं गुनाहगारनि जे मथां गुनाह कंदे ई अज़ाब अची वियो, उन ॻोठ में नेक सालिह बि हा, उहे बि लिपेट में हलिया विया, त हाणे हुननि जो थियो ईमान सां मौत, ऐं हुननि जो थियो बिना ईमान जे गुनाह जे मथां। त जेके ईमान ते हा, इहे क़यामत जॾहिं ईमान ते अलाह पाक उनखे जीअरो कंदो। ऐं जेकॾहिं कोई ज़ुल्म कंदे मोह, त पोइ हुनजो छा असर हूंदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त रब साईं सची तौबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तौबा रब खे ॾाढी पसंदि आहे। अल्लाह पाक क़ुरान पाक में बार बार फरमायो तौबा कयो। मां अल्लाह गफ़ूर बि आहियां, रहीम बि आहियां। शर्त आहे त तौबा कयो। क़ुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। प्यारा तूं चओ मुंहिंजे बाननि खे जिन पंहिंजे नफ़्सनि जे मथां इसराफ़ कयो आहे, ज़्यादती कई आहे, त मुंहिंजे रहमत खां नाउमीद न थियो। बेशक अल्लाह तव्हांजा समूरा गुनाह माफ़ कंदो, उहो ई गफ़ूर बि आहे, रहीम बि आहे। वअनीबू इला रब्बिकुम वअस्लिमू, मोटो पंहिंजे परवरदिगार जे तरफ़, इस्लाम आणियो, पंहिंजे किरदार खे सुधारियो। ईअं न थिए जो बग़्ततम वहुम ला यशऊरून, तव्हांजे मथां ओचितो अज़ाब अचे, तव्हांखे मालूम ई न हुजे। तौबा करणी आहे, सची तौबा करणी आहे। हर हिकु हालात खां वाक़ुफ़ आहे। इन जे करे उलमा किराम बुज़ुर्गान दीन जो चवणु आहे त क़ुरान पाक जी घणी तिलावत कयो। हीउ क़ुरान पाक रब जी कलाम आहे, ज़बान आहे। पोइ कलाम पढ़ी करे अल्लाह पाक खां बाज घुरिजे, रहम घुरिजे। पर हेॾनि तकलीफ़ुनि हूंदे बि मुस्लमान जो मस्जिद जी तरफ़ रुख न आहे। सॼो ॾींहुं तबसरा इहे ई कंदा, पर ईअं मस्जिद ॾे न सुरंदा, या घर में वेही क़ुरान पाक जी तिलावत न कंदा, इस्तिग़फ़ार जी तस्बीह, आयत करीमा जी का तस्बीह पढ़नि। नंढा वॾा पंहिंजे घरनि में वेही करे अल्लाह पाक खे ॿाॾायूं। पूरी दुनिया जाम थी चुकी आहे। इन परेशानियुनि खे हल करण वारी उहा ई रब करीम जी ज़ात आहे। फरमाए अम्मन युजीबुल मुज़्दर्र इज़ा दअाहु व यक्शिफु स्सूअ, केरु आहे जो लाचार जे सॾ खे क़बूल करे ऐं उन जे तकलीफ़ खे खोले, उहो रब करीम ई आहे। पोइ घुरण जो फ़र्क़ु आहे। जॾहिं बानो समूरो पंहिंजो तवजो दिलि जो रब करीम ॾे करे घुरंदो, आओज़ारी कंदो, समूरा वास्ता छॾे करे अल्लाह पाक त फरमाए थो, हुकुम थो करे, तव्हां मूंखे सॾियो त मां तव्हांजे सॾ खे क़बूल कयो। गाफ़िल इंसान जी कॾहिं बि रब दुआ क़बूल न कंदो आहे। सिर्फ़ु हथ मथे हुजनि, ज़बान हले, ख़्याल ॿिए हंधि। क़बूलियत जा दुआ जा कुझु वक़्त आहिनि। जुमातुल मुबारक जी राति, जुमे जो ॾींहुं, फ़र्ज़ निमाज़ खां बाद में इहा क़बूलियत जी जॻह आहे। फ़र्ज़ पढ़ी इंसान
अल्लाह पाक खां हाजतूं घुरे। रमज़ानुल मुबारक सारो महीनो ॾींहुं ऐं राति ये क़बूलियत जो महीनो, लैलतुल क़द्र जी रात क़बूलियत जी। बहरहाल अल्लाह पाक हुकुम तो करण फरमाए त तव्हां मूंखे सॾियो त मां तव्हांजे सॾ खे क़बूल कयां। पोइ कंहिं अलाह वारे चयो त दुआ टिनि दिलनि सां घुरिजे। हिकु जेका इंसान जी पंहिंजी दिलि आहे त रब साईं हाणे कोई वसीलो कोन्हे, कोई बचाव कोन्हे सवाइ तुंहिंजे ज़ात जे। ॿियो राति जे दिलि सां घुरिजे। राति जी दिलि आहे राति जो आख़िरी हिसो। टियों क़ुरान पाक जे दिलि सां घुरिजे, यानी सूरत यासीन पढ़ी करे अल्लाह पाक खां पंहिंजूं हाजतूं घुरिजनि। राति जो आख़िरी हिसो इहो बरकत वारो आहे। अल्लाह पाक जे रहमत जो नुज़ूल दुनिया जे आसमान ते थींदो आहे। अल्लाह जी रहमत सॾ कंदी आहे। आहे कोई घुरण वारो, आहे कोई ज़रूरतमंद, आहे को परेशान हाल, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा आवाज़ थींदा आहिनि। पर इन वक़्त में इंसान सुतल हूंदो आहे, गफ़लत जे निंड में हूंदो आहे। रब त हय्यु आहे, हमेशह जीअरो आहे, निंड खां पाक, ऊंघ खां पाक। त घुरणु असांजो कमु आहे, ॾियणो रब करीम जो कमु आहे। पर उहो थां हुजे घुरण वारो। ऐं ख़ासि करे दुआ जे शराइतनि में रिज़्क़ हलाल शर्त आहे। रिज़्क़ हलाल हूंदो अल्लाह पाक दुआनि खे क़बूल कंदो। असांजे मुआशिरे में हराम खोरी वधी वई आहे, व्याजी निज़ाम थी वियो आहे। ऐं व्याज जो गुनाह केॾो आहे, पोइ काॾा मुस्लमाननि जूं दुआऊं क़बूल थियनि। जंहिंखां अल्लाह रोके, रसूल रोके, ऐं अल्लाह उन जे रसूल जी इन कम जे मथां लानत, जंग जो ऐलान, जेको व्याज खां नथो मुड़े ऐं अल्लाह जे दोस्त खे ईज़ाए थो, इहो ॼणो अल्लाह सां जंग जोटे रहियो आहे। पोइ अल्लाह जो ऐलान आहे अहिड़े शख़्स सां जंग जो। पोइ हाणे जंहिंसां रब जंग जो ऐलान करे उनजो कहिड़ो बचाव थींदो। त दुआउनि जे क़बूल थियण जो वजह ख़ासि इहो ई आहे त असां मुस्लमाननि जे खाइण पीअण पोशाक हलाल जी। दुआ आहे अल्लाह साईं असां ते रहम करे, असांजे मुआशिरे में रिज़्क़ हलाल कमाइण ऐं खाइण जी रब साईं तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहा दुनिया ढूंढ आहे, या कॾहिं दुनिया न हूंदी, पर जेकॾहिं दुनिया हिते हूंदी त माण्हू हलियो वञे थो। पोइ इंसान पाण क़बर जे हवाले थिए थो। बसि जेको खाधई पीतई, जेको चोड़ियई, जेको रिज़्क़ हलाल अलाह जे नाले ते ॾिनई, इहो ई हिन जो आहे। बाक़ी ॿियो समूरो पराओ आहे, पोयनि जो आहे, को हुन जी मर्ज़ी आहे। त क़ुर पाक जी तिलावत कयो। न आहियो पढ़ियल त क़ुर पाक खे ॾिसी करे बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ो त रब साईं तुंहिंजो कलाम आहे, असां ते, असांजे मुल्क ते, ओड़े पाड़े ते रहम कर। राति जो उथी तहजुद पढ़ो, हिक ॿिए खे उथारियो।
अल्लाह पाक किन ॻाल्हियुनि ते ख़ुशि थी करे खिलण फरमाईंदो आहे। उन्हनि में हिकिड़ी ॻाल्हि हीअ आहे, जॾहिं मर्द तहजुद ते उथे पंहिंजे घर वारीअ खे पाणीअ जा छंडा हणे थो त उथ तूं बि तहजुद जी निमाज़ पढ़। अल्लाह पाक इन ॻाल्हि ते ख़ुशि थी करे खिलण फरमाईंदो आहे। ऐं जेका औरत वरी तहजुद निमाज़ लाइ राति जो उथंदी आहे, पंहिंजे मुड़ुस खे जाॻाए थी, पोइ पाणीअ जा छंडा हुनखे नॉर्मल हणे, उहो मुड़ुसु जाॻी पवे थो। उहो बि निमाज़ जो शौक़ीन आहे। उहो बि इन ॻाल्हि ते ख़ुशि थिए थो त मूंखे घर वारीअ चङे कम जे लाइ उथारियो, निमाज़ जे लाइ उथारियो। अल्लाह पाक इन कम ते ॾाढो ख़ुशि थी करे खिलण फरमाईंदो आहे। हाणे असां माण्हू मुस्लमान फर्ज़ी निमाज़ ई की विया आहियूं त अहिड़े वक़्त में उथण त वरी शैतान काथे ॾिनो। शैतान जे मुंडीअ खे भञी करे 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां पढ़ूं, नफ़िली इबादत कयूं, तहजुद जे निमाज़ जो एहतमाम कयूं, इहो वक़्तु क़बूलियत जो आहे। फ़ाइदो बि असांजो ई आहे। निमाज़ी जेका निमाज़ में दुआ घुरे थो, रब्बि जअलनी मुक़ीम अस्सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ, रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। त पंहिंजे लाइ रब खां दुआ थो करे त रब साईं मूंखे निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ ॾे, मुंहिंजे औलाद खे बि निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ ॾे, मूंखे बि निमाज़ी बणाए, मुंहिंजे औलाद खे बि निमाज़ी बणाए। हे रब इहा दुआ असांजी क़बूल कर। हे परवरदिगार मूंखे बि माफ़ कर, मुंहिंजे अबे अमा खे बि माफ़ कर, समूरनि मोमिननि खे बि माफ़ कर। इहो बेनिमाज़ी पूरे मुस्लमाननि सां, ईमान वारनि सां ख़ैरख़्वाही करे रहियो आहे। पंहिंजे औलाद सां, पाण सां ख़ैरख़्वाही करे रहियो आहे। ऐं बेनिमाज़ी पाण सां बि बुराई करे थो, औलाद सां बि, समूरनि ॼण त मोमिननि सां बि, अबे अमा सां बि, जो उन्हनि जे लाइ बख़्शिश ई न। निमाज़ में ईंदो, पंहिंजे लाइ बि बख़्शिश घुरंदो, अबे अमा जे लाइ बि, समूरनि मोमिननि जे लाइ। त निमाज़ पाबंदीअ सां पढ़ो, क़ुर पाक जी तिलावत कयो, सुबुह जो सूरत यासीन तिलावत कयो। सूरत यासीन तिलावत करण जे करे अल्लाह पाक क़ुर पाक जे 10 ख़तमनि जो सवाब ॾियणु फरमाईंदो आहे। सूरत यासीन पढ़ी करे दुआ घुरबी, अल्लाह पाक क़बूल करणु फरमाईंदो। ॾींहं जे हाजतुनि में रब साईं आसानी करणु फरमाईंदो। ऐं सूरत तबारकल्लज़ी राति जे सुम्हण खां अॻु में पढ़ी सुम्हिजे। अल्लाह पाक इन सूरत जे हमेशह पढ़ण जे करे उन मुस्लमान खे, मर्द हुजे औरत हुजे, क़ब्र जे अज़ाब खां महफ़ूज़ रखणु फरमाईंदो। इहा सूरत तबारकल्लज़ी क़यामत जॾहिं हुन पढ़ंदड़ जे लाइ सिफ़ारिश कंदी त रब साईं हिन मूंखे पढ़ियो, तंहिंजे करे हिन जे कमियुनि कोताहिनि खे माफ़ कर, मां हिन खे जन्नत में वठी वञा, तूं मुंहिंजी सिफ़ारिश क़बूल कर। अल्लाह पाक सूरत तबारकल्लज़ी जे सिफ़ारिश खे क़बूल कंदो। क़ुर पाक सां जेको नींहुं निभाईंदो हिन दुनिया में, त इहो क़ुर पाक सुहिणी शिकिल वठी करे क़ब्र में बि ईंदो ऐं क़यामत जॾहिं सिफ़ारिश बि कंदो। अॼुकल्ह मुस्लमान क़ुर खां परे आहे, हिन जे करे दरपदर आहे, परेशान आहे। ग़ैर मुस्लिम चीनी बि क़ुर पाक खे चिंबड़ी करे दुआ था घुरनि, मस्जिदनि में अचनि था। त हाणे बचाव हिन में ई आहे जो असां निमाज़ पढ़ूं, क़ुर पाक खे चिंबड़ी वठूं। अॼु हिकु क्लिप ॾेखारी वई त अमेरिका में बि जेको इजलास शुरू थियो, उते बि क़ुर पाक जे तिलावत सां शुरू कयो अथऊं। त यानी जेकॾहिं भलाई आहे त इन ई कलाम में भलाई आहे।
वो मुस्लमान ॾींहों ॾींहुं क़ुरान खां पढ़े। दुआ आहे अल्लाह साईं तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए, क़ुरान पाक सां सचो ताल्लुक़ रब साईं जोड़ण फरमाए। ऐं अल्लाह पाक असांजे औलाद खे बि क़ुरान पाक पढ़ण उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।